हिंगोर जो दुकानदार आमिर सातो एक हफ़्तो अॻु परसरण नमूने गुम थी वियो हो। संदसि वारस मुसलसल रोहिड़ी केनाल वटि कैंप क़ाइमु करे पाणीअ हेठि ॻोल्हा जारी पे कई, पर अञा 6 ॾींहंनि में आमिर साते जी जेको आहे को ॾस पतो न पियो। वारसनि पारां ॻोल्हा जारी रखण खां पोइ हिकिड़ो सोशल मीडिया ते दर्द मंझां हिकिड़ो पंहिंजो गानो सोशल मीडिया ते हलायो। पर अॼु सुबुह दुकानदार आमिर साते जो रोहिड़ी केनाल ॾेपार जा पुल वटां पाणीअ में लुढ़ंदड़ लाश हथ आयो। वारसनि पारां आमिर सातो तौरु सुञाणप कई, जॾहिं त आमिर साते जो लाश सुञाण खां पोइ हिंगोर जा घर आंदो वियो त संदन घर में कोराम अची वियो। ॿिए पासे आमिर साते जी जनाज़े निमाज़ अॼु 10 बजा टाउन कमेटी हिंगोरजा में अदा कई वई। दुकानदार आमिर साते जो जनाज़ो जॾहिं हिंगोरजा शहर में क्रॉस थियो त हिंगोरजा जे दुकानदारनि दुकान बंदि करे सोग में छाइजी विया। जॾहिं त हिंगोरजा में मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि शहरनि वॾे अंग में आमिर साते जी जनाज़े में शरीक थिया। नौजवान दुकानदार आमिर साते जी जनाज़े निमाज़ खां पोइ नौजवान दुकानदार आमिर सातो खे आलनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। आमिर सातो घरां निकिरी वञण खां कुझु ॾींहं अॻु में सोशल मीडिया ते हिकिड़ो दर्द भरियो गानो सोशल मीडिया ते छॾे वियो। आमिर सातो दुकानदार सां गॾोगॾु क़ौमी कारकुन बि पिणु हुयो। बशीर ख़ान कुरैशीअ जो सचो सिपाही ऐं सिंध धरतीअ सां बेइंतहा मोहबत कंदड़ बि हुयो। आमिर सातो दुकानदार सां गॾोगॾु क़ौमी कारकुन हुजण बावजूद बि हिकिड़ो इंसान दोस्त साबित थियो। हिननि हिकु हिंगोरजा में हेल्पिंग हैंड्स फाउंडेशन एसोसिएशन तंज़ीम ठाही, जेके इंसान मजबूर बेलाचारा बेसहारनि जा मददगार बणिया। काफ़ी भेरा हिननि बेलाचार बेसहारनि जी मदद पिणु कई। दोस्त हुजण सां गॾोगॾु ई हिकिड़ो पंहिंजे क्रिकेट में पाण मञाईंदड़ रांदीगर बि साबित थियो। ॿाहिरिनि शहरनि लाड़काणू सखर डिवीज़न हैदराबाद लाहौर समेत पंहिंजी क्रिकेट जी रांदि में पाण मल्हायो। गुम थी वञण खां पहिरियां कुझु ॾींहं संदसि जी लाड़काणे मां बि हिकु शानदार इवनिंग मैच लाड़काणे में जेका खेॾियो उहा सोशल मीडिया ते वायरल थी। लाड़काणू रांदि खां पोइ हिंगोरजा शहर में पंहिंजे क्रिकेट ग्राउंड ते रोज़ जे बुनियाद ते दोस्तनि सां गॾिजी शाम जो क्रिकेट रांदि खेॾंदा हुआ, जंहिंमें आमिर सातो जी भरपूर नमूने जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थींदियूं हुयूं। अॼु सुबुह आमिर सातो जो लाश मिलियो त क्रिकेट जा रांदीगर बि सोग में छाइजी विया। अॼु सुबुह राणीपुर में हिकिड़ो क्रिकेट जो राउंड हुयो, जेको आमिर सातो जी ख़बर पवण खां पोइ उहो राउंड कैंसिल कयो वियो ऐं आमिर सातो लाइ रांदीगर सोग में छाइजी विया ऐं उहो राउंड कैंसिल कयो। ग्राउंड में क्रिकेटरनि ख़ामोशी करे ऐं आमिर सातो जे मग़फ़रत लाइ दुआ पिणु घुरी वई।
के नहीं नायाब हम ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब है हम ताबीर है जिसकी पर हिन वक़्त ताईं आमिर साहते जी ख़ुदकुशी जो कारण मालूम न थी सघियो। कैमरा टीम सां गॾु इंसाफ़ अली मंगणे जो कोशा डिजिटल रसूलाबाद।